अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां सभिनी खे आउं भली कार चवां थो हिकु ॿी वीडियो में। अॼु हिन वीडियो में डिस्कस कंदा तमामु हिकिड़ो अहम टॉपिक जेको आहे कोरिलेशन। दोस्तों असां अक्सर औकात पंहिंजे थीसिस में, पंहिंजे रिसर्च पेपर में या जेको बि तव्हां तहक़ीक़ करे रहिया आहियो उन में असां वेरिएबल जो पाण में रिलेशन ॾिसंदा आहियूं। त असां कमु कंदासीं बाइवेरिएट कोरिलेशन में। त हाणे बाइवेरिएट जो मक़सदु आहे त जॾहिं असां ॿिनि वेरिएबल जे विच में को रिलेशन चेक करणु चाहियूं था त असां उनखे बाइवेरिएट कोरिलेशन चऊं था। ऐं असांखे हिकिड़ो वैल्यू मिलंदो आहे उन में असां हिनखे चवंदा आहियूं कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन। यानी कोरिलेशन जेको रिलेशन मिलियो त ॿिनि वेरिएबल जे विच में रिलेशन कहिड़ो आहे, पॉज़िटिव आहे, नेगेटिव आहे या सिग्निफिकेंट आहे या नॉन सिग्निफिकेंट आहे। इहे सभु शयूं असां हिन वीडियो में सिखंदासीं। ऐं इन खां अलावा जॾहिं बि असां ख़ासि तौर ते कोरिलेशन जा रिज़ल्ट रन कंदा आहियूं एसपीएसएस में त असांखे हिन क़िस्म जी टेबल कोन मिलंदी आहे। हाणे हिन क़िस्म जी टेबल खे इन क़िस्म जी टेबल में आणण लाइ असां कहिड़ो अमल कयूं इहो बि असां सिखंदासीं। ऐं इन लाइ असां वरी पंहिंजी थ्योरिटिकल प्रैक्टिकल जेको पार्ट आहे उन में असां डिस्कस कंदासीं एक्सेल में वञी करे तव्हां एक्सेल में अहिड़े क़िस्म जी टेबल तव्हां कीअं ठाहियो। मुंहिंजो नालो आहे डॉक्टर रहीम बख्श सुमरो ऐं मां शाबदीस सां तालुक़ रखां थो। दोस्तों अॼु हिन वीडियो जो बिल्कुलु हिकिड़ी मक़सदु इहो ई आहे त असां कोरिलेशन खे हाणे थोरो कोरिलेशन दोस्तों तॾहिं थींदो जॾहिं उन शइ जे विच में को रिलेशन हूंदो। असां हिन में हूंदा कोशिशि कंदा आहियूं त लीनियर रिलेशनशिप हुजे त जीअं हिकिड़ी शइ वधे थी त ॿी शइ उन रफ़्तार सां ॿी शइ वधे, हिकिड़ी शइ घुटे थी त उन रफ़्तार सां ॿी शइ उहा वधे। असां जेको आहे पंहिंजो लीनियर रिलेशनशिप ते कमु कंदा आहियूं कोरिलेशन में बि। त इन हवाले खां ही कुझु मिसाल अमां जे साम्हूं आहिनि त तव्हां सम्झो था त इन विच में का एसोसिएशन आहे या न आहे। ईअं त असां एप्पल ऐं ऑरेंज खे पाण में कंपेयर कयूं ऐं इन जंहिंमें यानी अहिड़े क़िस्म जा ॿ वेरिएबल असां कंपेयर न कयूं जंहिंजो पाण में को रिलेशन ई न हुजे। इहो लाज़मी आहे थोरो चेक कयो त जंहिंजो बि तव्हां कोरिलेशन यानी ॿिनि वेरिएबल विच में को रिलेशन ॾिसणु चाहियो था त लाज़मी आहे त उन में अॻ में कुझु न कुझु रिलेशन ज़रूरु हुजणु घुरिजे। हाणे इन में ही मिसाल आहे त चिल्ड्रेन IQ एंड पेरेंट्स IQ छा इन जो को इम्पैक्ट आहे त ॿारनि जी जेका IQ छा उहा डिपेंड करे थी त उन्हनि जे पीउ माउ जे IQ ते। ऐं इन खां पोइ असां आहे त डिग्री ऑफ द सोशल ट्रस्ट एंड द मेंबरशिप इन द वॉलंटरी एसोसिएशन। हिकिड़ो ॿियो ई मिसाल आहे पंहिंजो कोरिलेशन जो। उन खां पोइ आहे अर्बन ग्रोथ एंड एयर क्वालिटी ऐं वायोलेशंस। जेतिरी तव्हांजी शहर जी आबादी वधंदी वेंदी, जेतिरो वधंदो वेंदो ज़ाहिर आहे उहा एयर क्वालिटी जेका उहा पंहिंजो उहा घटिजी वेंदी। ऐं तंहिंखां पोइ असां हेक फंडिंग, हेक जो मक़सदु हायर एजुकेशन फंडिंग इन नंबर ऑफ द PhD पब्लिकेशंस बाय द PhD स्टूडेंट। ज़ाहिर आहे जेतिरो HSC जेको फंडिंग ॾींदी पंहिंजे जेके दोस्त कमु करे रहिया आहिनि, रिसर्च करे रहिया आहिनि त ओतिरो ज़ाहिर आहे वधीक स्टूडेंट जी पब्लिकेशंस वधंदियूं। हाणे इन में तव्हां ॾिसो था त सभिनी में पाण में को न को हिकिड़ो रिलेशनशिप आहे। ऐं उन खां पोइ आहे त नंबर ऑफ द पुलिस पेट्रोल एंड नंबर ऑफ द क्राइम। जेतिरो पुलिस पेट्रोल वधीक हूंदो ओतिरा क्राइम घटि थींदा। ऐं आख़िर बाय द ग्रेड ऑन एग्ज़ाम एंड टाइम ऑन एग्ज़ाम। तो ही कुझु मिसाल हुया जंहिंमें असां पाण में रिलेशनशिप ॾिसणु चाहियूं था त भई इहे हाणे इन में तव्हां ॾिसंदा त को न को ज़रूरु हिकिड़ो थोरो घणो रिलेशन आहे ज़रूरु। ईअं न त बिल्कुलु रिलेशन ई न हुजे त उन में कोरिलेशन खे कंप्लीट करण जो को फ़ाइदो कोन्हे। हाणे असां ॾिसूं था त व्हाट इज़ अ कोरिलेशन। कोरिलेशन छा हूंदो आहे? हाणे इहो आहे इट इज़ अ वे ऑफ मेजरिंग द एक्सटेंट टू विच टू वेरिएबल आर रिलेटेड। यानी ॿ वेरिएबल केतिरा हिक ॿिए सां रिलेट आहिनि ऐं केतिरी हद ताईं उहे रिलेटेड आहिनि। असां इहो अमल सम्झंदा आहियूं कोरिलेशन जी मदद सां। हाणे कोरिलेशन खे उम्मीद तौर ते असां डिफाइन कंदा आहियूं एज़ अ लीनियर रिलेशनशिप बिटवीन द टू क्वांटिटीज़ लाइक द हाइट एंड वेट। त हाणे इहो लीनियर रिलेशनशिप हूंदो आहे कंहिं ॿिनि वेरिएबल जे विच में, जंहिंमें तव्हांजी मिसाल हाइट ऐं वेट आहे। या मिसाल जेको पोयों आहे त भई पुलिस जो पेट्रोल केतिरो वधीक आहे, यानी घुमंदी केतिरो जेको आहे उहो चकर कटी शहर में जेतिरो वधीक हुनजो हूंदो त ज़ाहिर आहे ओतिरो घटि तव्हांजा क्राइम थींदा। ऐं उन खां पोइ असां ॾिसंदा आहियूं त डिग्री ऑफ रिलेशनशिप, यानी रिलेशनशिप केतिरो आहे जेके असां अंडर द कंसिडरेशन इज़ अ मेजर्ड थ्रू द कोरिलेशन। यानी असांखे हिकु इहा ख़बर पवंदी आहे त ॿिनि वेरिएबल जे विच में जेको रिलेशनशिप आहे उहो पॉज़िटिव आहे या नेगेटिव आहे। ऐं असां असांखे ॿी इहा ख़बर पवंदी आहे त रिलेशनशिप आहे केतिरो। ऐं जेको रिलेशनशिप केतिरो आहे उहो असांखे ख़बर पवंदी आहे कोरिलेशन कोएफिशिएंट मां। हाणे कोरिलेशन कोएफिशिएंट छा हूंदो आहे इनखे कुझु डिफाइन करे वठूं त इन जो मक़सदु आहे त वी डिफाइन द कोरिलेशन कोएफिशिएंट एज़ अ
न्यूमेरिकल वैल्यू यानी ये कोई न्यूमेरिकल वैल्यू है जो बिन वेरिएबल के जने रन कर उन नतीजे में को वैल्यू मिलंदो है मिसाल के असा के 0.35 अची यानी 35% जो वो रिलेशनशिप है ऐं ॿियो आहे त डिस्क्रिप्टिव दैट इंडिकेट द डिग्री टू विच जाने जे हद ताईं ब वेरिएबल पाण में रिलेटेड आहिनि अच्छा हिकु त उन जो 35 यानी 0.35 के कोरिलेशन कोएफिशिएंट अची तो वनी मिसाल उन जो रिलेशन त हाने ॿी शइ त इन मक़सद 35% ई पाण में रिलेटेड आहिनि अच्छा उन खां पोइ असां ॿियो ॾिसणो पवंदो त उन 35% जे अॻियां का माइनस साइन त न आहे कॾहिं माइनस साइन आहे त मक़सद आहे त उन जे विच में नेगेटिव रिलेशनशिप आहे ऐं प्लस साइन लेकिन नेगेटिव ना है तो ज़ाहिर है वो प्लस या जो प्लस लाइन ज़रूरी न हुजे ॼण तो वो अंडरस्टूड हुंदी आहे त इन पोयां अॻियां प्लस साइन ई आहे यानी इहा प्लस आहे अंडर माना जेसि ताईं उन जे साम्हूं माइनस ताईं इहा आहिनि वेरिएबल कैन बी पॉजिटिवली आर नेगेटिवली कोरिलेटेड कोरिलेशन बाई एसोसिएशन यानी ॿिनि वेरिएबल जे पाण में जे विच में रिलेशन कहिड़ो आहे बट डस नॉट टेल यू इफ द एक्स कास वाई आर वाई कास एक्स यानी इहा रिलेशन त ॿुधाईंदो आहे पर असां इहा ख़बर न पवंदी आहे त कहिड़ी शइ जो सबबु कहिड़ो आहे असां ॿ वेरिएबल रखी छॾियासीं ऐं उन ते चेक करे वरितोसीं भाई रिलेशनशिप आहे ठीकु आहे हाणे इफ एसोसिएशन इज कास्ड बाय द सम थर्ड यानी को अहिड़ो को टियों वेरिएबल बि हुजे जेको नज़र त न ईंदो पर उहो बि हुन एसोसिएशन मतिलबु ज़ाहिर कंदो हुजे positive value आहे value of the one variable increases the value of other variable increases कि हिकिड़े जो वधे थो ज़ाहिर ॿिए जो वधे थो त उन जे विच में जेको आहे हिकिड़ो असांजो पॉजिटिव पंहिंजो रिलेशनशिप आहे नेगेटिव मक़सद आहे value of one variable increases the value of other variable decreases यानी इहो असांजो थी वियो नेगेटिव रिलेशनशिप तंहिंखां पोइ असां ही आहे त Pearson product moment correlation coefficient is used when the both variable are measured at the scale level. यानी अॻे में असां स्केल जी ॻाल्हि कई आहे त में जो 4 स्केल स्पीसीज में आहिनि इंटरवल ऑर्डिनल खां पोइ अची वियो नॉमिनल ऑर्डिनल इंटरवल एंड रेशो त हाणे का डेटा तव्हां या त तव्हां इंटरवल ते वरिती आहे या रेशो ते वरिती आहे ॿिन्ही सूरत में जेका बि हूंदी डेटा असां हिनखे स्केल चऊं था यानी स्केल ते का डेटा वरितल आहे असां हुनखे प्रोडक्ट मोमेंट कोरिलेशन कोएफिशिएंट चऊं था the variable must be approximately normal distributed and have a linear relationship हाणे कोरिलेशन लाज़मी इहो आहे त उहा जेका डेटा आहे उहा जेका नॉर्मली डिस्ट्रीब्यूटेड डेटा हुजे मुंहिंजी प्रीवियस पोइन वीडियोस में तव्हां मां काफ़ी दफ़ा डिस्कस कयो आहे त भई नॉर्मल डेटा छा हुजे नॉर्मल डेटा हुजे जॾहिं असांजो बेल शेप डेटा अची वञे ऐं उन विच में हिकिड़ो लीनियर रिलेशनशिप हुजे त इहो लाज़मी आहे यानी हिकिड़ी शइ वधे थी त ॿी शइ बि वधे थी हिकिड़ी शइ वधे थी ॿी शइ ओतिरी जेको आहे खुटे थी त इहो जेको रिलेशनशिप आहे इहो लीनियर रिलेशनशिप आहे जॾहिं इहे ॿ शयूं हूंदियूं त पोइ असां उन ते पंहिंजो कोरिलेशन जो असां रन करे सघूं था The Pearson correlation is referred as a parametric descriptive statistic. मूं पोइ वीडियोस में ते बि काफ़ी जेका शयूं कुझु रखियूं आहिनि जंहिंमें पैरामेट्रिक ऐं ना पैरामेट्रिक डेटा छा हूंदी आहे इन में कहिड़ो फ़र्क़ु आहे पैरामेट्रिक में कहिड़ा पैरामीटर असां फॉलो कंदा आहियूं ऐं नॉन पैरामीट्रिक में उहो कहिड़ा पैरामीटर जेकी फॉलो न कंदी आहे ऐं वॾो अहम जेको पैरामीटर उहो आहे डेटा जी नॉर्मली कि डेटा नॉर्मल आहे त तव्हां पैरामेट्रिक टेस्ट तरफ़ वेंदासीं ऐं डेटा नॉन नॉर्मल आहे त असां नॉन पैरामेट्रिक टेस्ट तरफ़ वेंदासीं त हाणे हिते जेको तव्हां ॾिसो था त नॉर्मल डिस्ट्रीब्यूटेड बि हिकिड़ी फैक्टर आहे यानी पैरामीटर आहे ऐं ॿियो पैरामीटर आहे त उहे पाण में लीनियर रिलेशनशिप हुजे हाणे जॾहिं इहे ॿई जेके आहिनि असांजा पैरामीटर्स पूरा थियनि था त असां पैरामीट्रिक चऊं था त हाणे ही आहे कोऑर्डिनेट डेटा फॉर द टू वेरिएबल हाणे तव्हां ॾिसो था त जावेद जेकॾहिं हिकु कलाक पढ़े थो त उनजा पॉइंट्स जेके या मार्क्स जेके 50 थियनि थियूं ऐं जेकॾहिं आमिर 2 त हू 100 हाणे ऐं जेकॾहिं हमसा 3 त उनजी 150 त तव्हां ॾिसो था त जीअं जीअं नंबर ऑफ स्टडी वधंदा था वञनि तीअं तीअं पॉइंट्स जेके उहे हासिल कंदा उहे बि वधंदा था वञनि त यानी इन ॿिन्ही जे विच में असांजो हिकिड़ो लीनियर रिलेशनशिप आहे तंहिंखां पोइ when either variable is measured at the ordinal or the your scale data are not normally distributed you should use the non-parametric Spearman correlation यानी इन मक़सद इहो आहे त तव्हांजी डेटा जेका उहा ऑर्डिनल स्केल ते आहे या वरी उहा जेका उहा नॉन नॉर्मली डिस्ट्रीब्यूटेड डेटा आहे त असां उन सूरत में छा कंदासीं असां उन सूरत में non-parametric Spearman यानी Spearman correlation असां रन कंदासीं हाणे Spearman correlation छा आहे जॾहिं असां उन टेबल ते ईंदासीं त मां तव्हांखे सम्झाए वठंदुमि त ही Spearman correlation असां कीअं रन कयूं
ऐं ॿियो जेको कोरिलेशन जो टाइप आहे जेको पैरामीट्रिक डेटा लाइ या नॉर्मल डेटा उहो कहिड़ो आहे असां ॿई इहे सम्झी वठंदासीं। अच्छा जी, तंहिंखां पोइ for example researcher interested in studying a survey instrument consists of the ranked responses जीअं ही मुख़्तलिफ़ रैंक आहिनि असांजी के अहिड़ी क़िस्म जी का डेटा आहे त असांजी उहा नॉन पैरामीट्रिक डेटा ऐं जंहिंमें असां नॉन पैरामीट्रिक एक्सपेरिमेंट कोरिलेशन कंदासीं। To investigate the strength and the direction of relationship between the region education non-parametric experiment correlation is the correct statistic. So इन हवाले खां जॾहिं अहिड़ी क़िस्म जी डेटा हुजे जेका असांजी ऑर्डिनल आहे त पोइ इन जो को ऑर्डर आहे जीअं मिसाल में इम्पोर्टेंट वेरी इम्पोर्टेंट उन खां पोइ आहे त इम्पोर्टेंट न्यूट्रल ऐं यानी जीअं जीअं तव्हां हेठि वञो था त इम्पोर्टेंस लेवल उहा घटि घटि थी वेंदी यानी हिकिड़ो ऑर्डर असां में अची थो वञे इन डेटा में अहिड़े क़िस्म जा हाई स्कूल एसोसिएट बैचलर डॉक्टर मास्टर डॉक्टर जीअं जीअं तव्हां यानी इहो डिसेंडिंग ऑर्डर यानी हेठां खां मथे थो वञे ऐं हू मथे खां हेठि यानी हिकिड़ो ऑर्डर प्रॉपर ऑर्डर आहे डेटा में या वेरिएबल में अहिड़े क़िस्म जी का डेटा आहे त असां उन ते एक्सपेरिमेंट कोरिलेशन रन कंदासीं। अच्छा त ही त अची वियो हाणे मिसाल ही बाइवेट जॾहिं तव्हां स्पेसिस में वेंदव एनालाइज में उते असांखे उन ड्रॉप डाउन मेन्यू अची वेंदो हाणे ऐं उन खां पोइ जॾहिं तव्हां कोरिलेशन में ईंदव त जॾहिं उन कोरिलेशन खोलींदव त तव्हांखे बाइवेट कोरिलेशन में ही ॿ शयूं मिलंदियूं। दोस्तो असां जेको आहे प्रैक्टिकल पार्ट जेको हिन वीडियो जो आहे उन में इहे सभु शयूं मां डिस्कस करे चुको आहियां। त हाणे तव्हां सभ खां पहिरियों छा कंदो त ॾिसो था त असांजा ही वेरिएबल जेके आहिनि इहे ऑर्डिनल या नॉमिनल वेरिएबल आहिनि त असां उन जे लाइ ही कैंडल स्टॉ या एक्सपेरिमेंट जेको असांजे लाइ ही कंदासीं। पर जेका डेटा तव्हांजी मिसाल ही डेटा जेका ही असांजी स्केल वारी डेटा आहे जेकॾहिं स्केल वारी डेटा आहे त तव्हां छा कंदव इहा स्पियर्सन कोरिलेशन तरफ़ वेंदो ऐं जेकॾहिं तव्हांजी डेटा उहा जी ॾिसो था एजुकेशन ही आहे त पोइ तव्हां एक्सपेरिमेंट कोरिलेशन तरफ़ वेंदव यानी इन मां इहो साफ़ ज़ाहिर थी वियो त हीअ पियर्सन जेका आहे उहा असांजी पैरामीट्रिक डेटा जे लाइ आहे ऐं एक्सपेरिमेंट उहो असांजो नॉन पैरामीट्रिक लाइ आहे। ऐं वरी इन खां पोइ टू टेल ऐं वन टेल बि असांखे ख़्यालु करणो पवंदो आहे। अक्सर वक़्तु असांजी टू टेल हूंदी आहे ऐं उन खां पोइ ही ॾाढो इम्पोर्टेंट आहे त जेकी सिग्निफिकेंट रिलेशनशिप आहे कोरिलेशन जे विच में इनखे टिक कंदो त उन मथां हिकिड़ो फ्लैग अची वेंदो। फ्लैग जो मक़सदु इहो त उन में स्टैक अची वेंदा यानी उहो असांखे ॿुधाईंदा त असांजो ही जेको रिलेशनशिप ॿिनि वेरिएबल जे विच में आहे इहो सिग्निफिकेंट आहे। हाणे उहो सिग्निफिकेंट लेवल जेका आहे उहा 0.05 ते थी सघे थी ऐं 0.01 यानी 95% कॉन्फिडेंस इंटरवल ऐं 99% कॉन्फिडेंस इंटरवल ते ॿिन्ही जो थी सघे थी। ऐं तंहिंखां पोइ कुझु ऑप्शन्स आहिनि जंहिंमें तव्हां वञी करे या टिक जॾहिं असां प्रैक्टिकल जेको वीडियो में तव्हां ॾिसंदव इहे सभु शयुनि खे मां प्रॉपरली करे बि चुको आहियां ऐं इन खां पोइ ओके प्रेस कंदो त तव्हांखे नतीजा हाणे असांजो आहे ॾिसूं था त हिकु लाइन आहे जंहिंमें असां ॾिसूं था वेरी स्मॉल रिलेशनशिप यानी ही डेटा पॉइंट्स आहिनि मुख़्तलिफ़ जंहिंमें तव्हां ॾिसो तमामु घटि रिलेशनशिप आहे। हाणे इनखे कीअं सम्झी हाणे मिसाल ॿियो ॾिसो त ही पॉज़िटिव रिलेशनशिप आहे। ॾिसो जीअं डेटा हिकिड़ी शइ वधी थी त ॿी बि वधी रही आहे ऐं हिते जेका आहे उहा जी लाइन आहे इन लाइन जे मथां हिकु डेटा वधे थी त ॿी डेटा उन जे मुक़ाबले में कोन थी वधे डेटा पॉइंट ही पॉज़िटिव रिलेशनशिप आहे। जॾहिं हिकिड़ी शइ वधे थी त ॿी शइ बि वधी रही आहे उन सां यानी ॿई वेरिएबल जेके वाइब्रेट वेरिएबल ॿई वधी रहिया आहिनि ऐं तंहिंखां पोइ ही नेगेटिव रिलेशनशिप आहे। इन जो मक़सदु त हिकिड़ी शइ खुटे थी त ॿी शइ वधे थी। जीअं पेट्रोल जी प्राइस आहे जेतिरो प्राइस वधंदी त ओतिरी कंज़म्पशन घटिजी वेंदी इहो रिलेशनशिप आहे या जेतिरी प्राइस घटिबी त ओतिरी जेका कंज़म्पशन जेका पेट्रोल जी आहे उहा ओतिरी वधंदी वेंदी ही नेगेटिव रिलेशनशिप आहे। ऐं तंहिंखां पोइ इंक्रीज़िंग त थी रहियो आहे बट नॉन लीनियर यानी अहिड़े क़िस्म जो जेको तव्हां डेटा ही नॉन लीनियर आहे ऐं हिन में असां जेका अहिड़े क़िस्म जो को आहे त असां हुन में एक्सपेरिमेंट ते वेंदासीं ऐं जेकॾहिं तव्हांजो अहिड़े क़िस्म नेगेटिव रिलेशनशिप अची थो वञे या अहिड़े क़िस्म जो त असां इन सूरत में पियर्सन कोरिलेशन तरफ़ वेंदासीं ऐं ही इंक्रीज़ थी रहियो आहे बट अगेन इट इज़ नॉट लीनियर ही डिक्रीज़ थी वियो आहे बट अगेन इट इज़ नॉन लीनियर ऐं तंहिंखां पोइ ही माना इन विच में y ऐं x यानी ॿिनि वेरिएबल जे विच में कंहिं क़िस्म जो को बि रिलेशनशिप ई कोन्हे त हाणे जॾहिं के यानी ईअं सम्झो त y एप्पल आहे ऐं x ऑरेंज आहे यानी असां ॿिनि मुख़्तलिफ़ शयुनि खे कंपेयर कयूं था जंहिंमें को बि रिलेशनशिप कोन्हे। अच्छा हाणे त असां रिलेशनशिप आहे त सही पर इहो कर्वी लीनियर जेको आहे उहो रिलेशनशिप आहे हिन में लीनियरिटी आहे पर हिकिड़ो कर्व तव्हांखे मिली रहियो आहे ही पूरी लाइन जेका हिकिड़ी कर्व आहे हिन में बि तव्हांखे इहा लाइन
कर्व मिली रही है, यानी इहो भी रिलेशनशिप आहे पर कर्वी लीनियर रिलेशनशिप आहे, यानी इहो भी नॉन नॉर्मल नॉन पैरामेट्रिक रिलेशनशिप आहे बिन वेरिएबल जे विच में y x हिते भी y x. There are many kind of the correlation coefficient, but most commonly used the Maira correlation is the Pearson correlation coefficient. हाणे Pearson correlation coefficient जो जेको रेंज के लिए वो रेंज है -1 to +1. हाणे -1 में की बिन वेरिएबल जे विच में नेगेटिव रिलेशनशिप आहे त वो -1 खां ऐं +1 ताईं आहे. साइन इंडिकेट डायरेक्शन, यानी त जेका साइन आहे हिते प्लस आहे, हिते माइनस आहे, हिते प्लस आहे, त इहो ॿुधाए थी इन विच में रिलेशनशिप या डायरेक्शन कहिड़ो आहे. न्यूमेरिकल वैल्यू इंडिकेट स्ट्रेंथ, जेतिरो न्यूमेरिकल वधीक हूंदो ओतिरो उन जे विच में स्ट्रेंथ वधीक हूंदो. हाणे मिसाल हिन में तव्हां ॾिसो था 0.85 ते हिन में अञा घणो रिलेशनशिप आहे ॿिन्ही जे विच में. अच्छा, परफेक्ट कोरिलेशन जॾहिं आहे जॾहिं त यानी -1 हुजे या 1 हुजे, इन जो मक़सद आहे इहो परफेक्ट कोरिलेशन आहे. ये हिते तव्हां ॾिसो था त ही परफेक्ट कोरिलेशन आहे, यानी बोथ आर एक्चुअली सेम. ॿई जेके वेरिएबल यानी x ऐं y असल में आहिनि ई साॻा. लेकिन तव्हां क्रॉस वेरिफिकेशन कयो, तव्हां फ्रीक्वेंसी पे वञी करे ऐं तव्हां इन जी पंहिंजो डिटेल कढो त तव्हांखे ईअं मिलंदो त 100% साॻा ई आहिनि. मिसाल के तव्हां लिकर्ट स्केल ते वरितो आहे फ्रॉम 1 to 5 लिकर्ट स्केल ते, त तव्हां में ॾिसंदो त जेतिरा तव्हांजा 1 में आहिनि x में यानी हिकु वेरिएबल में, त ओतिरा ई साॻा ई तव्हांजा वरी x में y जे या ॿिए वेरिएबल में हूंदा. यानी इन जो मक़सदु इहो आहे त शायदि इहा ट्विन आहे, यानी इहा हिकिड़ी जेको डेटा सेट आहे उन कॉपी करे ॿिए ते तव्हां लिखी छॾियो आहे. ऐं इहे कोरिलेशन वैल्यूज़ असांखे ॾाढो फ़ाइदो ॾींदा आहिनि. कॾहिं कॾहिं अक्सर जेको मुंहिंजो वञणु थींदो आहे एफएल पीएचडी सेमिनार में, त कुझु देरि मूंखे ॾिसंदो आहे त हाणे जो वैल्यू जेको आहे उहो 1 थी वियो या 0.99 थी वियो, त पोइ मूंखे सम्झ में अची वेंदो त यार हीअ डेटा जेका आहे न उहा जुगाड़ी डेटा आहे, इहा बि तो ख़बर पइजी वेंदी आहे. ऐं ॿियो, ऐं जेकॾहिं तव्हांजो 0 आहे, इन मक़सद जे विच में कोई क़िस्म जो को बि रिलेशन कोन्हे. मिसाल ही तव्हां ॾिसो त हीअ 0 आहे, हिन जो रिलेशनशिप ऐं हिन जो कोरिलेशन जो वैल्यू उहो 0 हूंदो, यानी कंहिं क़िस्म को बि y x में रिलेशनशिप न आहे. And उन खां पोइ a correlation of 0 indicate that the values are linear or not linear related, यानी उन को linearity पाण में का आहे कोन. However, it is possible they are related the curvy linear fashion, यानी linearly त नाहे पर curvy linear जेको आहे उहे पाण सां हिक ॿिए सां कनेक्ट आहिनि. जीअं ही तव्हां ॾिसो था ही कर्व अची वियो आहे, यानी हिन तरीक़े सां हिक ॿिए सां थी सघनि था, पर linearly हिक ॿिए सां जो को बि रिलेशन कोन्हे. ऐं बसि इहो तव्हांखे यादि रखिणो आहे त हिकु रेंज आहे उहा -1 to +1 आहे. अच्छा, हाणे ही कुझु स्ट्रेंथ थी वियूं तव्हांजो, त कीअं सम्झूं त असांजो जेको रिलेशनशिप आहे उहो वीक आहे, मॉडरेट आहे या स्ट्रॉन्ग आहे, या तमामु वीक आहे, या देयर इज नो रिलेशनशिप बिटवीन द वेरिएबल x एंड वेरिएबल y. हाणे इन हवाले खां ॾिसूं था त पॉजिटिव रिलेशनशिप ऐं नेगेटिव रिलेशनशिप. पॉजिटिव छा थींदो त जॾहिं असांजो तव्हांजो r जेका आहे उनजो वैल्यू उहो 0.1 to 0.29 जी रिलेशनशिप आहे. इन जे विच में इन मिसाल इहो आहे त जेकॾहिं 10% खां 30% जेकॾहिं इन में रिलेशनशिप आहे, त इहो जेको आहे असांजो सॉरी असल में इहो थींदो उहो असांजो वीक थी वेंदो, यानी इहो तमामु वीक आहे. ऐं मॉडरेट छा आहे असांजो, त जॾहिं असांजो इहो रिलेशनशिप जेको आहे उहो 0.3 to 0.4 आहे, त इहो रिलेशनशिप आहे त इन जो मक़सदु इहो आहे त असांजे हिन में रिलेशनशिप जेको आहे उहो काफ़ी बहितर आहे. ऐं तंहिंखां पोइ जेके उन रिलेशनशिप 0.5 खां मथे आहे ऐं अप टू 1 आहे, त इहो ॾाढो स्ट्रॉन्ग रिलेशनशिप आहे पाण में. ऐं आख़िर में जेकॾहिं 0 खां 9 ताईं या 0.9, त इन मक़सदु इहो आहे त इन में को रिलेशनशिप आहे ई कोन्हे. मक़सदु चवण जो इहो आहे त जेको इन में रेंज हूंदी आहे असांजी, उहा रेंज इहा हूंदी आहे जेकॾहिं 0.3 खां वठी करे 0.8 ताईं जेकॾहिं को रिलेशनशिप अची थो वञे तव्हांजे ॿिनि वेरिएबल जे विच में, त इहो ठीकु आहे, इहो कंसिडरेबल आहे, इहो मॉडरेट बि थी सघे थो, इहो स्ट्रॉन्ग बि थी सघे थो. पर 0.3 खां थोरो यानी घटि हूंदो, इन जो मक़सदु इहो वीक रिलेशनशिप आहे, यानी इन जो मक़सदु इन में को लीनियर रिलेशनशिप पाण में वेरिएबल में न आहे. लेकिन अहिड़े क़िस्म जो को मसइलो तव्हांखे दरपेश अचे थो, त बहितर इहो आहे त उन वेरिएबल खे तव्हां एक्सक्लूड करे छॾियो पंहिंजे एनालिसिस में, या उन ख़ासि मख़सूस वेरिएबल लाइ वरी ॿीहर तव्हां डेटा कलेक्ट कयो. अच्छा, जेकॾहिं उन जे विच में जेको रिलेशनशिप आहे उहो ईअं सम्झो त तव्हांजो 0.8 खां मथे आहे, यानी 0.9 आहे, 0.99 आहे, इन जो मक़सदु आहे त दीस आर ट्विन्स,
ऐं इहे अॻिते लिखी तव्हांजी मल्टी कोलिनिटी जो सबबु बणिबा, जेका मल्टी कोलिनिटी हवाले खां मुंहिंजी वीडियो आहे उहा बि तव्हां ॾिसी सघो था। त बहितर इहो आहे त तव्हां उन मां बि हिकिड़े वेरिएबल खे या एक्सक्लूड करे छॾियो ऐं हिकिड़े खे तव्हां रखो, बिकॉज़ ॿई इहे सम्झो जाड़ा वेरिएबल आहिनि। त इहे अॻिते लिखी तव्हांजे डेटा में मसइला पैदा कंदा, मल्टी कोलिनिटी जो इशू अची वेंदो ऐं डेटा मिलंदा त सही पर डेटा वैलिड न हूंदा। त हाणे इन जो हल छा आहे? हल सिर्फ़ु इहो ई ॿ हल आहिनि, या त उन वेरिएबल खे एक्सक्लूड करे छॾियो, इस्तेमालु इन में डेटा में आणियो ई न, या उन मां कंहिं हिकिड़े वेरिएबल जी ॿीहर डेटा कलेक्ट कयो। इन जो हल इहो ई आहे। ऐं इन हवाले खां ही नेगेटिव आहे, जस्ट जेको आहे हिते प्लस जी साइन आहे, हिते माइनस जी साइन आहे, इन में ॿियो को बि फ़र्क़ु कोन्हे। ऐं उन खां पोइ मेश आर द मोस्ट एप्रोप्रिएट स्केटर प्लॉट। ठीकु आहे, ही जेको आहे तव्हां ॾिसो था त 0.09 तव्हां ऐं हिनखे तव्हां पाण मैच करे सघो था त किथे असांजो जेको आहे हाणे 0.9 इन मां कहिड़ो वेरिएबल कहिड़ो ग्राफ आहे जंहिंजो पाण रिलेशनशिप कोरिलेशन जो उहो 0.9 आहे, कंहिंजो 0.6 आहे, ऐं देयर इज नो कोरिलेशन, उहो बि तव्हां पाण ही जजमेंटली तव्हां लाइ प्रैक्टिस बि थी वई। तव्हां जज करे वठो त यार ही जेका आर 0.9 उहो किथे आहे, 0.6 कहिड़ो आहे ऐं ही कहिड़ो आहे, ऐं माइनस 0.5 उहो कहिड़ो आहे। अच्छा जी, हाणे हिन में अची वियो त स्पीयरमैन आर एच ओ रो, उनखे बि असां चवंदा आहियूं पीयरसन कोरिलेशन ऑन द रैंक आर ऑर्डिनल डेटा। जेके तव्हांजी डेटा ऑर्डिनल आहे जंहिंमें को ऑर्डर आहे, जीअं हिन में अची वई त मैट्रिक आहे, इंटरमीडिएट आहे, ग्रेजुएशन आहे, पोस्ट ग्रेजुएशन आहे, एमफिल ऐं पीएचडी, अहिड़ी क़िस्म जी रैंक आहे त असां स्पीयरमैन आर एच ओ रो कंदासीं। अच्छा, एंड कैंडल स्टॉक better than experiments for small। जेके तव्हां स्मॉल जो मक़सदु इहो आहे जेकॾहिं तव्हांजो सैंपल साइज़ उहा 30 to 40 आहे त एक्सपेरिमेंट खां बि बहितर आहे त कैंडल स्टॉक तव्हां रन कयो त रिज़ल्ट तव्हांखे मिली वेंदा। पर जेकॾहिं 30 खां मथे आहे यानी 50 खां बि मथे आहे त पोइ तव्हां एक्सपेरिमेंट तरफ़ वेंदव। हाणे एक्सपेरिमेंट छो वेंदा? जॾहिं असांजी डेटा स्केल ते वरितल आहे, जेके तव्हांजी डेटा ऑर्डिनल आहे त पोइ एक्सपेरिमेंट रो ते वेंदासीं असां। दोस्तो ऐं साॻी ॻाल्हि अची वई त ही तव्हांजी पियर्सन अची वियो, जेको तव्हांजो आहे जेको पढ़ियोसीं असां हाणे, ऐं ही आहे कैंडल स्टॉक ऐं ही आहे एक्सपेरिमेंट आर एच ओ। इहे टई मां तव्हांखे यानी एक्सप्लेनेशन बि ॾेई छॾी त इन जो कहिड़ी कहिड़ी एप्लीकेशन्स आहिनि। ऐं तंहिंखां पोइ असां जॾहिं वेंदासीं बायोट कोरिलेशन में त असांखे ही जेके वेरिएबल आहिनि पंहिंजा तव्हांजा स्केल ते जेका डेटा असांजी वरितल इन वेरिएबल खे खणी करे असां हिन विंडो में आणींदासीं। हाणे हिन जो छा मक़सदु आहे? वेरिएबल टू बी कोरिलेटेड गो हेयर। जेकी वेरिएबल जो वेरिएबल रिलेशनशिप ॾिसणु चाहियो था उहो हिते अची वेंदो। जॾहिं ऑप्शन खे तव्हां क्लिक कंदव त तव्हांखे अहिड़े क़िस्म जा ऑप्शन मिलंदा। हिते असांखे कुझु न करिणो, जस्ट कंटिन्यू करिणो आहे, अदरवाइज़ नो अदर थिंग। हाणे तव्हांखे डेटा जेका असांजी हुआ जीअं त स्केल वारी डेटा आहे त असांखे कहिड़ो जेको हिन में चेक करणु घुरिजे, पियर्सन, कैंडल स्टॉक या एक्सपेरिमेंट रो। त असां हिन में असां पियर्सन कोरिलेशन कंदासीं, जो इहे असां कमु करे रहिया आहियूं स्केल ते, ऐं जेका सैंपल साइज़ आहे उहा 30 या 40 खां तमामु घणी मथे आहे। ऐं तंहिंखां पोइ असां टू टेल बाय डिफॉल्ट हूंदो आहे, इनखे इहो बहितर रहंदो। ऐं इन खां पोइ ही आहे फ्लैग। हाणे फ्लैग जो मक़सदु ही तव्हां ॾिसो था स्टैटिक। त हाणे जॾहिं तव्हां फ्लैग खे टिक कंदव त जेकी सिग्निफिकेंट रिलेशनशिप आहे उन मथां स्टैटिक अची वेंदो। जॾहिं तव्हांजो वैल्यू 0.05 ईंदो ऐं डबल स्टैटिक अची वेंदो, ऐं जॾहिं तव्हांजो वैल्यू जेको आहे उहो 0.01 यानी 0.01 99% ऐं 0.05 95%। ठीक है, ही एक्सपेरिमेंट या कैंडल ये तो चए टिक द करेक्ट कोरिलेशन कोएफिशिएंट है जो करेक्ट हुजे उहो कजे। हाणे उन लाइ बि करेक्ट कहिड़ो आहे उन लाइ बि मां तव्हांखे क्राइटेरिया ॿुधाए छॾिया ॿिन्ही जा। ऐं छा कंदो? ॾाढो आसान आहे, एनालाइज पे वञी करे कोरिलेशन ते अची ऐं बाइब्रेट कंदो तव्हां त उन खां पोइ रन कंदो तव्हांखे अहिड़े क़िस्म जी डेटा। हाणे जी मां अॻु में ई ॻाल्हि करे चुको हुउमि त जॾहिं एसपीसीस में तव्हां रन कंदो त तव्हांखे अहिड़े क़िस्म जी टेबल मिलंदी जंहिंमें तव्हांजो तव्हां ॾिसी रहो त 1 ही 1 जेको आहे हिन 1 जी हिन लाइन जे हिन तरफ़ ऐं लाइन जे हिन तरफ़, यानी ही जेके यानी तव्हां लाइन जे ही तरफ़ ही तव्हां ॾिसंदो वैल्यूज़ ऐं तव्हांजा ही वैल्यूज़ सॉरी ऐं तव्हांजा ही वैल्यूज़ जेके आहिनि इहे साॻा ई मिलंदा। यानी लाइन जो हुन तरफ़ वञो या हुन तरफ़, ॻाल्हि साॻी आहे। त हाणे इहो जेको आहे असां रिपोर्ट पंहिंजे रिसर्च पेपर में ईअं कोन कंदा आहियूं। हाणे इहो कीअं ख़तमु? हाणे इन लाइ लाज़मी आहे त असां या त ही साइड खे सॼी साइड खे असां ख़तमु करे छॾियूं या असां हिन साइड खे ख़तमु करे छॾियूं। बहरहाल इहो त आहे। हाणे हिते असां ॾिसंदासीं त जीपीबी यानी ग्रीन परचेसिंग बिहेवियर 1 ऐं जीपीबी ग्रीन परचेसिंग बिहेवियर 3 जे विच में जेको उहो रिलेशनशिप आहे उहो तक़रीबन 27% हिननि जे पाण में कोरिलेटेड आहिनि। ऐं ही तव्हां ॾिसो था डबल डॉट, इन जो मक़सदु आहे त इहे
0.0 लेवल ते सिग्निफिकेंट आहे। जिते भी डबल स्टेरिक आहे, जेके सिंगल स्टेरिक हूंदो त उहो 0.05 ते सिग्निफिकेंट हूंदो। ऐं GPB4 ऐं GPB1 जे विच में असां तमामु सुठो रिलेशनशिप आहे। 63% पाण में हिक ॿिए सां रिलेटेड आहिनि। GPB2.28 28% आहे ऐं GPB1 ऐं GPB5 जे विच में रिलेशनशिप 0.28% आहे। ये यादि रखो त इहो 20% खां घटि न हुजे। ऐं हिन में बि 27% आहे GPB6 ऐं GPB1 में। त यानी इहे जेके वैल्यूज़ आहिनि इहे असांजा या त स्ट्रॉन्ग आहिनि या त ठीकु आहे, इहो रिलेशनशिप बहितर आहे। यानी वरी बि 0.2 खां थोरो मथे हुजे ऐं 0.8 खां मथे न हुजणु घुरिजे। इन विच में जेके रिलेशनशिप आहिनि तव्हांजा, त इहे रिलेशनशिप जेके असांजा उहे बहितर आहिनि ऐं इहा डेटा तव्हांजी ॾाढी सुठी आहे, इनखे तव्हां अॻिते वधी सघो था। अच्छा जी, ही तव्हां ॾिठो, ही साॻी आहे त जॾहिं तव्हां रन कंदो तव्हां अहिड़े क़िस्म जी रिज़ल्ट मिलंदियूं। हाणे इहे रिज़ल्ट असां ईअं त रिपोर्ट कोन कंदासीं। हाणे इनखे असांखे एडिट कीअं करणो, एडिट करे असांखे इनखे हिन तरह करणो आहे त तव्हां ॾिसो त हीउ केॾो फाइन जेको सुठो जेको असां हिनखे कमु कयोसीं। त हिनखे एक्सेल में वञी करे असां हिनखे एडिट कयोसीं त असांखे अहिड़ो सुठे क़िस्म जो जेको असांखे ही टेबल मिली कोरिलेशन अमंग द वेरिएबल आहे। ही मुंहिंजो रिसर्च पेपर मूं लिखियो जंहिंमां ही कोरिलेशन मां पाण सेट कया ऐं उहो टेबल मां तव्हांजे साम्हूं तव्हांजी सम्झ जे लाइ त भई हिनखे टेबल खे असां कीअं तब्दील कयूं हिन टेबल में। ऐं अहिड़े क़िस्म जी टेबल असांखे अक्सर तव्हां रिसर्च पेपर में ॾिठी हूंदी। ठीकु आहे, त इन लाइ कीअं कंदासीं, असां एक्सेल में वेंदासीं ऐं हिन वीडियो जे अमली वारे हिसे में जो प्रैक्टिकल पार्ट में इहो सॼो मूव करे छॾियो आहे। ऐं तव्हां हिन में ॾिसो त उहे साॻई असांखे स्टेरिक मिली रहिया आहिनि। डबल स्टेरिक आहे ऐं किथे तव्हांखे सिंगल स्टेरिक बि मिली सघे थो। त हाणे अहिड़े क़िस्म जूं शयूं इहे स्टेरिक तव्हांखे मिली रहिया आहिनि। दोस्तो ही असां एक्सेल ते वञी कमु कंदासीं ऐं जेको अमली वीडियो में इहो सॼो कमु में थियल आहे, तव्हां उनखे ॾिसी सघो था। अच्छा, वरी बि आख़िर में इहा ॻाल्हि त हिन किताब जी मदद सां मां इहे सभु शयूं वीडियोस ठाहींदो आहियां। तव्हांखे किताब खपे त तव्हां हिन ते तव्हां मूंखे ईमेल मोकिलियो त जीअं तव्हांखे जवाबनि ही किताब मां तव्हांखे मोकिले सघां। ऐं आख़िर में तव्हांजी तमामु वॾी महिरबानी जो तव्हां हिन वीडियो खे ॾिठो। हिन वीडियो खे तव्हां ॾिसी रहिया हो, तव्हां हिनखे पसंदि अची वञे त आख़िर में तव्हांजी तमामु वॾी महिरबानी जो तव्हां हिन वीडियो खे ॾिसी रहिया हो। तव्हांजी वीडियो पसंदि अचे थी त तव्हां हिनखे शेयर कयो, सब्सक्राइब कयो त जीअं वधि खां वधि हीउ पैगाम जेके आहे उहो मुख़्तलिफ़ दोस्तनि ताईं पुॼे त जीअं उन्हनि जा इहे मसइला हल थी सघनि। तव्हांजी तमामु वॾी महिरबानी।